दोस्तों अॼु मां वैंकूवर जे हिकु एरिया स्कीमो में गोडोन लिफ्ट्स में घुमण आयो आहियां ऐं मूंसां गॾु मुंहिंजी फैमिली आहे सईदा ऐं मुंहिंजो पुटु साहिल बि आहे। हीअ लिफ्ट्स असांखे पहाड़नि जे दरमियान वठी आयूं आहिनि ऐं हिन में ही जेको समुंड ॾिसण में अचे थो, पहाड़नि जे विच में समुंड आहे जंहिंखे सोसोम चइबो आहे। जीअं फ्योर्ड्स थींदा आहिनि नॉर्वे में, तीअं हिते वरी सोसोम थींदा आहिनि जेको समुंड पहाड़नि जे दरमियान गुज़रंदो आहे। ऐं हिन शहर जी सभ खां वधि में वधीक ख़ूबसूरती इहा आहे त हिन शहर में लेक्स बि आहिनि ऐं समुंड बि आहे ऐं पहाड़ बि आहिनि ऐं बीचिस बि आहिनि। ऐं हिन जॻह ते अचण सां असांखे महसूसु थियो आहे त हिन मौसम में माण्हू अची पहाड़नि जे दरमियान इंजॉय कनि था। ऐं लिफ्ट में चढ़ी असां जॾहिं हिते पहुता आहियूं त असांखे इहो महसूसु थियणु लॻो आहे त अहिड़ियूं कुदरत जूं जेके ख़ूबसूरतियूं आहिनि ऐं जेके कुदरत जूं जेके नेमतूं आहिनि उन मां कीअं असां लुत्फ़अंदोज़ थियूं था ऐं केतिरी टेक्नोलॉजी तरक़ी कई आहे इंसान जे ज़हन खे मुयसरु करण जे लाइ ऐं इंसान जे ज़हन खे ख़ूबसूरती ॾियण जे लाइ केतिरी टेक्नोलॉजी तरक़ी कई आहे। त हीअ जेके आहिनि से गोंडोरा जेके लिफ्ट्स आहिनि जंहिंमें चढ़ी असां हिते आया आहियूं ऐं हिते वरी पोइ लंच करे वरी वापसि वेंदासीं। त मुंहिंजो इहो तव्हां सां आउं शेयर करियां। Sea green water and मारो winds रहते हैं। Zabardast. Beautiful. Oh wow. Adams Road. ये असां गोंडोला लिफ्ट्स जे ज़रिए लिफ्ट में चढ़ी पहाड़नि जे ऊचाई ते वञी रहिया आहियूं ऐं उन जे दौरान जेके मंज़र आहिनि कुदरती मंज़र तमामु ख़ूबसूरत नज़र अची रहिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था केॾा पहाड़ आहिनि ऐं पहाड़नि जे दरमियान समुंड आहे ऐं समुंड जे दरमियान हिननि ही लिफ्ट चेयर्स ठाहियूं आहिनि। ऐं हीअ वरी जॾहिं असां हुते पहाड़ीअ ते आहियूं त उन ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वॉक्स ठहियल आहिनि, का 30 मिंटनि जी, का 1 कलाक जी, का 15 मिंटनि जी। त असां हिकु 30 मिंटनि जी वॉक हिते कईसीं त उन में बि ॾाढो लुत्फ़ु आयो ऐं उतां बि वरी मुख़्तलिफ़ मंज़र ॾिसण में अचनि था।